साथियो, मुराद अली शाह साहब सिंध जो वज़ीर आला ऐं टिसोरी जेको गवर्नर सिंध आहे उन जे विच में जुमलनि जी ॾे वठि थी आहे। पर मुराद अली शाह वाक़ई हिकिड़ो अहम जुमिलो बयानु कयो आहे। उन चयो त कराची मुंहिंजो शहरु आहे। त गवर्नर चयो त हीउ सभिनी जो शहरु आहे, यानी कि बर्मिन जो, बंगालियुनि जो, लोधियुनि जो, अफ़गानियुनि जो, हीअ जेके दुनिया जहान जा रुलियल पिलियल माण्हू आहिनि जेके कराची में वेठा आहिनि ऐं अरबा रुपया कमाए रहिया आहिनि, उन जे लाइ उन चयो त हीउ त सभिनी जो शहरु आहे। पर मुराद अली शाह चयो त हीउ शहरु मुंहिंजो शहरु आहे। इहा हक़ीक़त आहे। कराची जहिड़ो शहरु दुनिया में किथे बि कोन्हे जिथे रोज़गार जा हज़ारे वसीला मौजूदु आहिनि। उन शहर में तव्हां सभिनी माण्हुनि खे अचणु घुरिजे ऐं उन मुराद अली शाह साहब जी ॻाल्हि खे सपोर्ट करणु खपे त कराची वाक़ई असांजो शहरु आहे ऐं कराची में जेके रोज़गार जा वसीला आहिनि उहे पूरी दुनिया में किथे बि कोन्हनि के। ऐं कराची शहर में रहां थो ऐं ॾिसां थो, मूंखे ख़बर आहे, हुन ते हिकिड़ी तफ़सीली गुफ़्तगू तव्हां सां कंदुसि त कराची शहरु जेको आहे उहो वाक़ई बि सिंधी माण्हुनि जो शहरु आहे ऐं पूरी दुनिया जो वॾे में वॾो मुआइशी हब आहे जिते रोज़गार जा हज़ार ई वसीला मौजूदु आहिनि। तव्हांखे उते कराची शहर में अचणु खपे। हर माण्हू जो पहिरियों वक़्तु तकलीफ़ में गुज़रंदो आहे, तकलीफ़ में वक़्तु गुज़ारे बि कराची में वक़्तु गुज़ारियो। इनशा ताला तव्हांजा ॾींहं बदिलबा, तव्हांखे ख़बर ई न पवंदी त हिते माण्हू कीअं अमीर थिए थो, छाकाणि त उते पैसे जी सर्किल जेका आहे उहा तमामु तेज़ी सां थिए थी। ऐं मुराद अली शाह साहब जी चयो त हीउ कराची मुंहिंजो शहरु आहे। इहा सही ॻाल्हि आहे त हीउ कराची मुंहिंजो शहरु आहे। हीउ कराची सिंध जे 4 खां 5 करोड़ सिंधी माण्हुनि जो शहरु आहे। उन करे हिन शहर में अचो, हिन शहर खे ऑन कयो ऐं मुराद अली शाह जी इन ॻाल्हि खे वधीक वज़न ॾियो।